नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त के मने लामा ख़बर ॾींदा हलूं त हिक ई घर में 8 घर वारनि सां ख़ुशगवार ज़िंदगी गुज़ारींदड़ सभिनी जे ध्यान जो मर्कज़ बणिजी वियो। हिक ॿ न बल्कि 8 घर वारनि सां गॾु ख़ुशगवार ज़िंदगी गुज़ारींदड़ थाईलैंड जो टीटू आर्टिस्ट सोशल मीडिया ते मक़बूल थी वियो। यूट्यूब चैनल ते इंटरव्यू में थाई नौजवान ओंग डेम ॿुधायो त हिन खे पहिरीं घर वारी मां हिक पुट जी औलाद बि आहे। पंहिंजी 8 घर वारनि सां मुलाक़ात जी तफ़सील ॿुधाईंदे नौजवान चयो त पहिरीं घर वारी सां दोस्त जी शादी में ऐं ॿी सां बाज़ार में मिलियो हुयुसि। ओंग डेम चयो त 3 घरवारी अस्पताल, चौथी, 5 ऐं 6 घरवारी सां इंस्टाग्राम, फेसबुक ऐं टिकटॉक ज़रिए मुलाक़ात थी। 7 घरवारी सां मंदर में ऐं 8 घरवारी सां 4 घरवारियुनि सां मोकल मल्हाइण दौरान मुलाक़ात थी। ओंग जे 8 घरवारियुनि हिन खे मेहरबान ऐं ख्याल रखण वारो शख्स करार ॾिनो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।